नाज़रीन, जामशोर इतिहादी पालारी इतिहाद जे अॻवाननि कोहिस्तान में पुलिस गर्दी वसीले ॻोठाणनि खे निशानो बणाइण जी दाह कंदे PPMP मलिक असद सिकंदर ते सियासी इंतकामी कार्रवायूं कराइण जो इल्ज़ाम लॻायो आहे। मलिक चंगेज़ खान, कांबो खान बिरहमानी, नदीम शाह जीलानी ऐं हाजी रमज़ान पालारी समेत PP मुख़ालिफ़ इतिहादनि जी हैदराबाद प्रेस क्लब में थियल प्रेस कॉन्फ्रेंस जो वधीक अहवाल SS न्यूज़ जी हिन रिपोर्ट में। जामशोर इतिहाद ऐं पालारी इतिहाद जे अॻवाननि मलिक चंगेज़ खान, कांबो खान बिरहमानी, नदीम शाह जीलानी, हाजी रमज़ान पालारी ऐं ॿिया कोहिस्तान में PP मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायुनि ऐं पुलिस जे वंगारी किरदार ख़िलाफ़ मैदान ते अची विया आहिनि। हैदराबाद प्रेस क्लब में पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मलिक चंगेज़ खान चयो त जामशोर इतिहाद ऐं पालारी इतिहाद पारां मकानी चूंडूं गॾिजी विढ़ण वारे ऐलान खां पोइ मलिक असद सिकंदर कोहिस्तान में सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। मलिक चंगेज़ दावा कई त थाणो बुला खान ऐं नूरियाबाद में मुक़रर पुलिस ऑफिसर PPMP जा वंगारी बणियल आहिनि। पुलिस कोहिस्तान में PP मुख़ालिफ़ अॻवाननि ऐं कारकुननि खे टारगेट करे 10 खां वधीक कूड़ा केस दाख़िल कया आहिनि, पर जामशोर इतिहाद पंहिंजे माण्हुनि सां गॾु आहे ऐं पुलिस गर्दी तोड़े सियासी इंतकाम जो भरपूर मुक़ाबिलो कयो वेंदो। इलाके जो बोतार मलिक असद सिकंदर जे तरफ़ां सियासी मुखालफ़नि खे कूड़ियूं FIR दाख़िल करण ऐं मुखालफ़नि खे हीसाइण जूं कार्रवायूं शुरू करे हिमायतुनि खे धमकियूं ॾियण ऐं हीसाइण ऐं उन जे ज़मीननि ते कब्ज़ा करण जूं कार्रवायूं शुरू करे ॾिनई। पालारी इतिहाद जे अॻवान डॉक्टर अनवर पालारी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॻाल्हाईंदे चयो त कोहिस्तान में सभ खां वधीक वोट पालारिन जा आहिनि, ॿिए नंबर ते बिरहमाणियुनि जो सियासी असर आहे। मलिक असद सिकंदर खे असां 2 यूसीस ताईं महदूद करे छॾियो आहे कि हमारा तहसील जो थाना बुला खान है उसकी 7 यूनियन काउंसिल्स हैं। हमने पहली मर्तबा उन सब पे अपने उम्मीदवार खड़े किए हैं और उनको वाजे शिकस्त नजर आ रही है मलिक असद को, जिसकी वजह से वो इन इंतकामी कार्रवाई पे उतराया हुआ है और उन्होंने कोशिश की है कि हमारे जो मेंबरान हैं, जो हमारे यूसी चेयरमैन के लिए या टाउन कमेटी के लिए या जिस भी ओहदे के लिए वो लड़ रहे हैं, उनकी कोशिश है कि मैं उनको कमजोर करूं, उनको तोड़ूं, उनको डर दिखाऊं, वो पुलिस के थ्रू हो चाहे उनके अपने बदमाशों की तरफ से हो, लेकिन वो अब इन हरबों पे उतर आया है। जामशोर इतिहाद जे अॻवाननि चयो त नूरियाबाद थाणे जे SHO हाशिम बिरोही गुज़िरियल 10 सालनि खां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते रहंदे पुलिस गर्दी करे पियो, जेको मंशियात जी स्मगलिंग में पिण मुलविस आहे। मलिक चंगेज़ खान, डॉक्टर अनवर पालारी ऐं ॿियनि अदलिया तोड़े हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर कोहिस्तान में सियासी इंतकाम जो सिलसिलो ऐं पुलिस गर्दी जा वाक़िया बंदि कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जो आगाज़ कंदे पुलिस ऑफिसरनि ऐं PPMP जो घेराव कयो वेंदो।